नाज़रीन बुलेटिन में भलीकार हिते अमा खे अहम ख़बर ॿुधायूं जोही मां जिथे MNV ड्रेन के ॻोठ ख़ैर मोहम्मद लगारी साम्हूं घारो पइजी वियो आहे। घारो पवण सबब सवाई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि जॾहिं त रहवासी लॾ पलाण ते मजबूर आहिनि। हिकु भेरो ॿीहर मां खे ॿुधायूं त MNV ड्रेन के ॻोठ ख़ैर मोहम्मद लगारी साम्हूं घारो पइजी वियो आहे। घारो पवण सबब सवाई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। रहवासियुनि लॾ पलाण शुरू करे छॾी आहे। जोही मां ख़बर आहे जिथे MNV ड्रेन के ॻोठ ख़ैर मोहम्मद लगारी साम्हूं घारो पइजी वियो आहे। घारे सबब सवाई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि जॾहिं त रहवासी लॾ पलाण करे रहिया आहिनि। अहम ख़बर मां खे ॿुधाए रहिया आहियूं जोही मां जिथे MNV ड्रेन के ॻोठ ख़ैर मोहम्मद लगारी साम्हूं घारो पइजी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर असां सां लाइन ते मौजूदु आहे अब्बास गाडेही। जी अब्बास, तफ़सील ॿुधाइजो। जी असीं पंहिंजी नाज़रीन खे इहो ॿुधाईंदा हलूं त जो ई जो जेको आहे ॻोठ आहे ख़ैर मोहम्मद लगारी साम्हूं जेको आहे MNV ड्रेन खे हिकु वधीक जेको आहे घारो पहुची वियो। हींअर MNV खे वधीक घारा 3 पहुची विया आहिनि। इन करे जेके आहिनि ॻोठ जेके आहिनि उहे पाणी अची वञण सभु जेको माण्हू ॾाढा मुतासिर थिए बुॾियल आहिनि। माण्हू ॻोठ में पाणी अची वियो आहे। माण्हू पंहिंजी मदद पाण सां लॾा खणण जे लाइ जेको आहे निकिरी पिया आहिनि। जॾहिं त इस्कारत खातो समेत ज़िले इंतज़ामिया तरफ़ां हिन वक़्तु ताईं जेको को बि जेको आहे हुन सां सहकार न कयो। ऐं इहो जेको पाणी आहे उहो ॻोठाणनि जेके ॻोठ आहिनि शामिर गाॾी, गुलाम हुसैन गाॾी ऐं जेके पंहिंजो आहे ख़ैर मोहम्मद लगारी समेत समेत जेके ॻोठ आहिनि उहे पाणी जे घेरे हेठि अची विया आहिनि। जॾहिं त इहे बि इतला पिणु आहिनि त MNV ड्रेन खे हिकु वधीक घारो जेको आहे तकड़ वटां खूह वारा कलोड़ा वटां पियो आहे जेको पाणी ओलह तरफ़ जोही वारी साइड अचे पियो। जॾहिं त शहरियुनि तरफ़ां हींअर कल्ह 3 ॾींहं खां वठी जेको MNV शहर खे बचाइण जे लाइ पंहिंजो रिंग बंद ते जेको आहे कमु शुरू करे ॾिनो आहे। जॾहिं त होॾां पंहिंजो छपर खान जमाली तरफ़ां जेको घारो जेको वधीक जेको हींअर उहो 800 फुट थी वियो आहे। जॾहिं त उहो पाणी जेको आहे कमाल कान खे मुकमल पाणी जे घेरे हेठि आहे। जॾहिं त 0 पॉइंट खां जेका आहे पंहिंजो मंछूर जी छोड़ आहे उहो मोरियूं जेके दर आहिनि उहे बंदि हुजण सबबु जेको MNV ड्रेन जो पाणी आहे उहो सॼो जेको आहे हींअर जेको आहे जोही शहर ऐं जोही तालुके जेके आसपास जा गिर्द जा जेके ॻोठ आहिनि उहे ॿोड़े छॾिया आहिनि। उते जेके माण्हू जेके हेठाइनि वारा आहिनि उहे लॾो खणी जेके जोही तरफ़ आयल हुया। हींअर जेके ताज़ा तरीन जेके इतला आहिनि त इहा जेको तकड़ खां जेको घारो लॻो आहे उन हींअर माण्हू अफ़रा तफ़री में आहिनि। जी वॾी महिरबानी अब्बास अपडेट करण लाइ।